नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं टंडोलार मां त नारी जी अगवा वारे वाक़े में मुलविस जवाबदार अदालत ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो आहे। नारी फातिमा शाह जे अगवा वारे केस में घुर्बल जवाबदार अब्दुल राफ़े खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बर आहे खे अपडेट कंदा हलूं त टंडोलार में नारी जे अगवा वारे वाक़े में मुलविस जवाबदार अदालत ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो आहे। नारी फातिमा शाह जे अगवा वारे केस में घुर्बल जवाबदार अब्दुल राफ़े के पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं गुलाम रसूल नोड़ियो खां। जी गुलाम रसूल, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल उमरसाद थाने ते अगवा के केस में नामज़द जवाबदार के पुलिस अॼु कोर्ट जे ॿाहिरां जो गिरफ़्तार करे वरितो आहे। उमरसाद थाने ते नारी फातिमा शाह जो अगवा जे मुख्य केस में घुर्बल जवाबदार अदालत ॿाहिरां गिरफ़्तार थी वियो आहे। जवाबदार अब्दुल राफ़े मुबीना तौर नारी उन जे माइटनि ते केस दाख़िल करण अदालत पहुतो त अदालत पारां दरख़्वास्त रद्द करण बैदि अब्दुल राफ़े अदालत पारां जो आहे उमरसाद पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस औरत के अदालत में पेश कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं नारी तरफ़ां जो केस अगवा करे जाती करण जो केस दाख़िल कयो वियो आहे। नौजवान के उमरसाद पुलिस उमरसाद थाने ते मुंतकिल करे छॾियो आहे ऐं पुछाॻछ जारी आहे। जी वरी महिरबानी जी अपडेट करण लाइ।